अस्सलाम वालेकुम सिंधी भाइरो, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी इन्फो। दोस्तों, सदियनि खां ई बहस हलंदो थो अचे त नौकरी बहितर आहे या कारोबार। इन टॉपिक खे ॻोल्हींदे मूंखे हिकु कहाणी मिली। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो, इन कहाणी में हिकु बहितरीनु सबक़ु आहे। वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब। अचो त हलूं था कहाणी जी तरफ़। हिकु वॾी कंपनी जे अॻियां हिकु समोसनि वारे जी दुकान हुई। लंच टाइम वक़्तु उते कंपनी जा मुलाज़िम समोसा खाइण ईंदा हुआ। हिकु ॾींहुं समोसनि खाईंदे कंपनी जे मैनेजर समोसनि वारे खे चयो, यार तुंहिंजी दुकान तमामु बहितरीनु आहे, साफ़ सुथरी बि आहे। छा तोखे नथो लॻे तूं पंहिंजो वक़्तु ऐं क़ाबिलियत समोसनि वेचण में बर्बादु करे रहियो आहीं? सोच, अगरि तूं मूं वांगुरु हिन कंपनी में कमु कंदो रहे हा, अॼु तूं किथे हुजी हा? थी सघंदो हो अॼु तूं बि मैनेजर हुजी हा मूं वांगुरु। इन ॻाल्हि ते समोसनि वारे वॾो सोचियो ऐं चयईं, सर ही मुंहिंजो कमु तव्हांजे कम खां घणो ई भलो आहे। 10 साल पहिरियां जॾहिं मूं थाल में समोसा वेचींदो हुयुसि, तॾहिं ई तव्हांजी नौकरी लॻी हुई। तॾहिं मां महीने में 1000 कमाईंदो हुयुसि ऐं तव्हांजी पघार 10,000 हुई। हिन 10 सालनि में पाण ख़ूब महिनत कई आहे। तव्हां सुपरवाइज़र खां मैनेजर थी विया ऐं मां थाल मां दुकान जो मालिक। अॼु तव्हां महीनो 50,000 कमायो था ऐं मां महीनो 1 लख रुपयो। हिते मां पंहिंजे कम खे तव्हांजे कम खां बहितर नथो सम्झां। पर सिर्फ़ु पैसनि जी ॻाल्हि न आहे, हिते मां मुंहिंजी ईंदड़ नस्ल यानी पंहिंजे ॿारनि लाइ चवां थो। ज़रा सोचियो, मां तमामु थोरी कमाई ते धंधो शुरू कयो, पर मुंहिंजी औलाद खे ही सभु न ॾिसणो पवंदो। मुंहिंजी दुकान मुंहिंजे पुट खे मिलंदी। मूं ज़िंदगी में जेका बि महिनत कई आहे, उन जो डायरेक्ट फ़ाइदो मुंहिंजी औलाद खे मिलंदो। जॾहिं त तव्हांजी ज़िंदगी भर जी महिनत जो फ़ाइदो तव्हांजे मालिक जी औलाद खे मिलंदो। तव्हां पंहिंजे पुट खे सिधो पंहिंजी पोस्ट ते नथा बीहारे सघो, उनखे बि ज़ीरो खां शुरू करिणो पवंदो। एतिरी ई महिनत करणी पवंदी जेतिरी तव्हां कई आहे, शायदि इन खां बि वधीक। आख़िर में जेतिरी बि महिनत करे पुॼंदो उते ई जिते तव्हां हाणे आहियो। पर मुंहिंजो पुटु कारोबार खे हितां अॻिते वठी वेंदो। पंहिंजी महिनत जे बदौलत पाण सभिनी खां अॻियां निकिरी वेंदो। हाणे तव्हां ई ॿुधायो, कंहिंजो वक़्तु ज़ाया पियो थिए, तव्हांजो या असांजो? मैनेजर साहब समोसनि वारे खे 20 रुपया ॾेई ख़ामोशी सां उतां खिसकी वियो। त दोस्तो, कहाणी जो मतिलबु ही आहे त असां पंहिंजो वक़्तु, पैसो ऐं महिनत ॿियनि जे लाइ इन्वेस्ट न बल्कि पंहिंजे लाइ करियूं। असां का अहिड़ी चीज़ करे वञूं जंहिंजो फ़ाइदो असांजी औलाद खे मिले। हिन कहाणी जो ही बि मतिलबु न आहे त तव्हां मिलियल नौकरी खे ठुकराए छॾियो। जॉब सां गॾु साइड बिज़नेस बि थी सघनि था। मेन चीज़ आहे बुनियादु। जेकॾहिं तव्हांजो बुनियादु पको आहे त बिज़नेस जी तरफ़ अचो, न त पोइ पंहिंजो बुनियादु पहिरियां पको कयो, पोइ बिज़नेस जी तरफ़ अचो। वीडियो तव्हां लाइक करे छॾी हूंदी, चवण जी ज़रूरत ई न आहे। चैनल खे बि सब्सक्राइब करे छॾियो। हिन वीडियो खे व्हाट्सएप ते शेयर बि करे सघो था। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।